अल्लाह अकबर। या खुशबू सूरत मुहम्मदी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वठी जॾहिं ज़ाहिर थी, हर दौर में बटोला थिया। जंहिं इन खुशबू के सुञातो उहे मुसलमान बणिजी विया। मुसलमाननि मां तरक़ी दर्जा जी बुलंदी थी, मुसलमाननि मां आशिक बणिजी विया, जान माल सब कुछ कुर्बान करण लगा। मक्के जे कुफ़ारो मुशरिकीन उन्हनि खे पागल सम्झो, उहे काफ़िर मुशरिक लानती बणिजी विया। अल्लाह अकबर। नेठिया खुशबू सूरत मुहम्मदी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में ज़ाहिर थी। अल्लाह उन खुशबू के ज़रिए सां मोमिनन के जुदा करे छॾियो, मुनाफिकन के जुदा करे छॾियो। पहिरियों सब जुड़ियल हुआ। इन खुशबू जो मौजज़ो ही कमाल इहो हो, जीअं थर्मामीटर जो कमाल होंदो आहे, उनजी ताक़त होंदी आहे, पानी के ज़ाहिर कंदो आहे त खीर में केतिरो आहे। सूरत मुहम्मदी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भी ज़ाहिर कयो त ज़मीन के तख्ते ते सब शरीफ ख़ानदान आहिनि, इन्हनि में कुछ शैतान सिफ़त भी इंसान है। क़यामत ताईं हाणे ये टोला हलंदा रहंदा, ये टोला हाणे मुसलमाननि में जे बशर जी रिट लगाई उहे वहाबी बणिजी विया। जे सूरत मुहम्मदी के तके जलवे यार में हकीकत खुदाबंदी जो जलवो ॾिठो, सुन्नी आशिक रसूल बणिजी विया। इहो सिलसिलो क़यामत ताईं हलंदो। ही जहान, हू जहान। आसमान वारा भी इंतज़ार में। अल्लाह रब्बुल आलमीन जो हुजूर में मूसा अलैहिस्सलाम जूं भी दुआऊं, आशिकन जूं दुआऊं त खुशबू के त महसूस कयो, खुशबू के ॾिसूं। अल्लाह रब्बुल आलमीन उन जलवे के वरी आसमान वारन के ज़ियारत करण जे लाइ 27 रजबुल मुरज्जिब जी रात मेराज ते घुराए आसमान वारन के भी दीदार करायो। आसमान वारन भी सूरत अहमदी में जलवे खुदाबंदी के ॾिठो। ज़मीन वारन सूरत मुहम्मदी में जलवे खुदावंद के महसूस कयो। अल्लाह अकबर। हू जहान हो, छुपियल हो त हमद, ज़ाहिर थियो त अहमद, ज़मीन ते ज़ाहिर थियो त मोहम्मद। हाणे आख़िरी दौर ईंदो, ये दुनिया फना थींदी, महशर जो मैदान कायम थींदो। कि आशिक चवा हशर के दिन एक और हशर बर्पा होगा। ही इश्क की गाल आ। जुल्फ लहरा के जब वो आएंगे तो क़यामत में एक और क़यामत होगी। जे सामूं सूरत मुहम्मदी जॾहिं महशर जे ॾींहुं मक़ाम महमूद इख्तियार कंदी, अल्लाह फरमाईंदो महबूब हाणे चओ त आउं तुंहिंजी उम्मत सां छा सलूक कयां। उन महबूब जा उम्मती आहियूं। अल्लाह अकबर। सामईन उन महबूब जा उम्मती आहियूं। शुक्र अल्लाह जो जंहिं महबूब जी सूरत में मेराज वारी रात मूसा अलैहिस्सलाम के 9 भेरा अल्लाह पर जो जलवो नसीब फरमाया। अला हाज़ल कलाम, मुझे समूरे कलाम जो मफ़हूम ही आ तो हुजूर जी मोहब्बत ऐं अल्लाह जी मोहब्बत आ। कट्टर सुन्नी थियो, साम्हूं बशर जी रिट न लगायो। बेशक महबूब अफ़ज़लुल बशर अंदर खुशबू में नज़र जमायो त हिन में राज छा है। अल्लाह अकबर। क़यामत ताईं को नबी नाहे अचणो। अञा एक और भी नुक़्तो अर्ज़ कयां। अल्लाह अकबर। अगर तो असांखे ख़्याल थिए त हाणे असांजो छा थींदो। ये खुश नसीब त सहाबा हा, इस सूरत मुहम्मदी में जलवे खुदाबंदी के महसूस कयो। असांजो छा थींदो। घबरायो न मुसलमानो, इंतज़ाम त क़यामत ताईं कयो। हुजूर जी उम्मत में वलियन के सीने में जलवे मुस्तफ़ा रखियो वियो आहे ताकि उम्मत औलिया जी ज़ियारत करे, मुस्तफ़ा जे दीदार जी सिक लाहींदी रहे। तो ही जेका तहरीक हली आहे न औलिया का मुतनफ़िर करण ऐं हुजूर खां जुदा करण, हुजूर खां जुदा करण, तो सामईन इहा तहरीक फ़क़त बेईमानी आहे। बस बेईमानी आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात बबरकात जी इबादत जी लज़्ज़त हुजूर जी मोहब्बत में छुपियल आहे। अल्लाह उनके रसूल जी मोहब्बत वाली लज़्ज़त औलिया जी खिदमत में छुपियल आहे। मज़ीद वीडियोज़ के लिए हमारा यूट्यूब चैनल सब्सक्राइब करें और बेल आइकन पर क्लिक करें।